कराची जी कंक्रीट जे जंग जे विच में जेकॾहिं अव्हांखे अहिड़ो हंधु मिले जिते पखियुनि जूं लातियूं हुजनि, मक़ामी वणनि जी छांव हुजे, सामूंडी हवा सां गॾु मैंग्रोव्स जो इकोसिस्टम हुजे ऐं फितरत जी ख़ुशबू महसूस थिए त उहो कंहिं मौजज़े खां घटि न लॻंदो। क्लिफ्टन अर्बन फॉरेस्ट अहिड़ो ई हिकु मनसूबो आहे जेको अॼु न रुॻो कराची पर सॼी सिंध लाइ माहौलियाती तहफ़ुज़ जो हिकु कामयाब मॉडल बणिजी चुको आहे। हिन मनसूबे जो तसवुर माहौलियाती माहिर मसूद लोहार पेश कयो हो, जंहिंखे सिंध हुकूमत जे सहकार सां अमली शिकिल ॾिनी वई। साल 2020 में जॾहिं कराची तेज़ी सां कंक्रीट, माहौलियाती गदलाण ऐं वधंदड़ गर्मी पद जे वर चढ़ी रहियो हो, तॾहिं माहौलियाती माहिर मसूद लोहार हिकु नओं तसवुर पेश कयो। हुन क्लिफ्टन जे हिकु पुराणी कचरा कुंडी खे शहरी ॿेले में तब्दील करण जी तजवीज़ ॾिनी। उन वक़्तु पाकिस्तान पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं सिंध हुकूमत में माहौलियात बाबति वॾे वज़ीर जे सलाहकार मुर्तज़ा वहाब हिन ख़्याल जी हिमायत कई, जॾहिं त सिंध हुकूमत उन लाइ माली ग्रांट पिणु जारी कई। असां जेको टारगेट जेको हो उहो इहो इकोसिस्टम रेस्टोरेशन करण जो हिकिड़ो पायलट करण जो, त बाबा इहो अहिड़ी जॻह ते अहिड़े ख़राबु माहौल में किचरा कुंडी ते तव्हां इहो कमु करे सघो था। जेकॾहिं हिते करे सघो था त ॿिए हंधि करे सघो था। उहो थी वियो, कामयाबु थी वियो, पखी अचणु लॻा, वण थी विया। पखी असां वटि जेके रिकॉर्ड थिया आहिनि उहे 152 स्पीशीज़ रिकॉर्ड थियूं आहिनि, जंहिंमें फ्लेमिंगोज़ बि आहिनि जंहिंखे पाण लाखे जणी चवंदा आहियूं, साइबेरियन डक्स बि आहिनि जेके माइग्रेटरी बर्ड्स आहिनि, ऐं उनखां अलावा लोकल असांजा बर्ड्स टेरेस्ट्रियल जेके आहिनि उहे आहिनि, ऐं 101 स्पीशीज़ जा वण आहिनि असां वटि, जंहिंमें नेटिव आहिनि वण, जीअं कंडी आहे, रोहिड़ो आहे, गुगराल आहे, ऐं ॼार जा 2 क़िस्म आहिनि, सिल्वर पर्सिका, सिल्वर ओलाइडेस। ॿिया जेके बि असांजा नेटिव वण आहिनि उहे सभु आहिनि। ऐं मैनग्रूव असां वटि सभ खां घणा आहिनि, 6.5 लख असां वटि मैनग्रूव आहिनि। पाकिस्तान जा आउं सम्झां थो कोई अचनि था 12 शहर आहिनि या 10 शहर आहिनि, हा, जिते वर्ल्ड बैंक जी रिपोर्ट आहे त 2030 खां पोइ माण्हू हुते रही न सघंदा, जंहिंमें टॉप ते जैकबाबाद ज़िलो आहे, उनखां पोइ हेठि वरी कराची जा 2 ज़िला वल्नरेबिलिटी में अचनि था, उनखां पोइ ठट्टो, बदीन, टंडो अलायार, अहिड़ा कुझु आहिनि जेके इन ते मुंहिंजी रिपोर्ट बि आहे, त उहे अची था वञनि। हाणे उहो 2030 में घणा 3 साल रहिया आहिनि। ऐं वेट बल्ब ग्लोब टेम्परेचर जेको आहे उनजो जेकॾहिं 35 ते पहुची थो वञे, उहो माना की मेजर थींदो आहे। उनमें इहो ॾिसबो आहे त जिते जंहिं पर्टिकुलर एरिया में तव्हां वेठा आहियो उनमें भले जनरली कराची जो टेम्परेचर मिसाल हींअर 40 आहे, पर उते छाकाणि त कंक्रीट आहे ऐं हीट आइलैंड इफेक्ट आहे ऐं हीट रेडिएशन आहे कंक्रीट जी करे, रोड जी रस्ता आहिनि, कंक्रीट आहे, वण आहे ई कोन, छां आहे ई कोन, ऐं हीट आइलैंड इफेक्ट आहे। हीट आइलैंड इफेक्ट इहो आहे त राति जो कंक्रीट थधो थिए ई कोन थो, ॿिए ॾींहुं वरी गरम थियणु शुरू थी थो वञे। वरी जेके एसी हलनि था उहे जेके गर्मियूं ॿाहिरि छॾीनि था, त उहो जेको टेम्परेचर आहे उहो इहो करेक्ट न हूंदो आहे। त तव्हां चओ त हींअर कराची जो 40 आहे, न, मे बी हींअर जेको ब्लॉक 2 में पाण जिते वेठा आहियूं हिते जेको आहे उहो 52 हुजे, मे बी 55 हुजे, पर उहो मेजर थींदो आहे मिसाल 35 ते अची वञे त इंस्टेंट डेथ आहे, इंस्टेंट डेथ आहे। ऐं हींअर आउं जेको दोस्त ॿुधनि पिया ॿुधायां पियो, घणा अहिड़ा मौत नौजवाननि जा जेके चवनि था त उहे हार्ट अटैक में मरी विया आहिनि, बल्कि ॿारनि जा, बल्कि नौजवान मायुनि जा जेके पेट ॿारनि खे जेके खीर पीआरण वारियूं मायूं आहिनि, उन लाइ चवंदा आहिनि असांखे हार्ट अटैक आहे। छाकाणि जॾहिं तव्हां अस्पताल वेंदो त अस्पताल वारो त इहो कोन ॾिसंदो न तव्हांजे घर में 10 ॾींहं जेको आहे सो बिजली कोन हुई ऐं उते जेको आहे सो हीट आइलैंड इफेक्ट बि हो ऐं रेडिएशन बि हुई ऐं वण कोन हुआ, त हू त चवंदो हार्ट अटैक थियो आहे। पर बेसिकली उहा डेथ जेका आहे उहा गर्मी जे करे थी आहे, ऐं इंतिहाई ख़तरनाक ॻाल्हि बि ॿुधायां। अॼु 5.5 सालनि खां पोइ उहो मनसूबो हिकु कामयाब माहौलियाती मॉडल बणिजी साम्हूं आयो आहे। हिकु वक़्त जो कचरे जो ढेर अॼु सरसब्ज़ शहरी ॿेले में तब्दील थी चुको आहे, जिते फितरत ॿीहर पंहिंजो घर अॾे छॾियो आहे। हिन शहरी ॿेले में हिन वक़्तु 101 क़िस्मनि जा वण मौजूदु आहिनि। इन्हनि में सिंध जा मक़ामी वण जहिड़ोकि कुंडी, रोहिड़ो, निम, टारी, बबुर, पिपल, सरह ऐं ॿियनि मक़ामी नस्लनि सां गॾु मुख़्तलिफ़ मुल्कनि मां आंदल वण पिणु शामिल आहिनि, जेकी शहरी माहौल सां हम आहंग थी वधी रहिया आहिनि।